सुजावल पुलिस मख्फी इतला ते बेराज वठ ठटे खां ईंदड़ एक हाईरूफ गाड़ी के रोके उन मां 4000 खां मथे ज़हरीलो माओ पूरी हथ करे मंशियात जो कारोबार कंदड़ ठटे वासिन बिन औरतन मरियम मेमन नसीम मेमन ड्राइवर इब्राहिम नारोजो के गिरफ्तार करे वरतो। उन सिलसिले में SHO आफ्ताब जागीरानी ॿुधायो त गिरफ्तार औरतूं ठटे ऐं कराची खां ज़हरीलो माओ पूरियूं 2 मंशियात सुजावल में विकिरो कंदियूं हुयूं। अॼु पुलिस जी कामयाबी कार्रवाई के वॾी तइदाद में मटीरियल समेत गिरफ्तार करे हाईरूफ गाड़ी के पुणे तहवील में वठी मंशियात तहत केस दाख़िल कयो आहे। जॾहिं त SP सुवाई अज़ीज़ सुजावल पुलिस जी अहिड़ी कामयाबी कार्रवाई ते साराहियो आहे। रिपोर्ट राज पठान, शाहीन न्यूज़, सुजावल।